अस्सलामु अलैकुम नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। नाज़रीन इकराम, अॼु 27 रजब जी आहे। इन सिलसिले में मां सोचियो आहे त मां क़ुर पाक जी सूरह फातिहा जेका इब्तिदाई आयत आहे क़ुर जी, उन जो तव्हांखे ॿुधायां ऐं उन जूं अंदरि केतिरियूं सीक्रेट्स आहिनि, राज़ आहिनि सूरह फातिहा जा। तंहिंजे करे हुकुम आहे त हर निमाज़ में पहिरीं इहा सूरत पढ़ो। त इन जा कहिड़ा राज़ आहिनि, एॾी छो अहम आहे, अॼु मां इन ते ज़िक्र कंदुसि। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हे अरबीअ में कुझु लिखियल आहे, मां तव्हांखे सम्झायां थो त सूरतुल फातिहा आज़म सूरा फिर क़ुर, याने सभु क़ुर जूं सूरतियूं आहिनि, लेकिन सभिनी खां अज़ीम सूरत हीअ सूरह फातिहा। सूरह फातिहा माना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन। इहा आहे सूरह फातिहा। चए थो फज़ला इन्हा सबा मसानी, चइनि जो हिकिड़ी फज़ीलत इहा आहे त सत आयतूं अथसि। मसानी माना बार बार रिपीट कई थी वञे, त हर निमाज़ में पढ़णी हूंदी आहे। वल क़ुरान अज़ीम, पर हिन जो नालो सिर्फ़ु हिन सिंगल आयत सूरत जो नालो आहे क़ुरान अज़ीम। हीअ रुकुन असासी बि सलात व शफ़ाल अबदान वल अरवा, ऐं हीअ जेका आहे स निमाज़ जो बेसिक रुकुन आहे ऐं बदन जी शफ़ा हिन में आहे ऐं रूह जी शफ़ा। व तत ज़मन असूल तौहीद व अदा, छो त हिन में तौहीद त अलाह खां घुरिजे, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इन मामले में कंहिंखे शरीक न कजे। बेतारफ़ बि अनहा रुकिया ताम, ऐं इहो तव्हांखे ख़बर अचणु खपे त हीअ हिकिड़ी अहिड़ी दुआ आहे जेका मुकमल आहे। मुमफ़्ता ग़िना वल फलाह, जो इहा हिकिड़ी चाबी आहे तव्हांजे ख़ैर ख़्वाहीअ जी ऐं तव्हांजे ख़ुशहालीअ जी चाबी आहे हीअ, ऐं फलाह तव्हांजे फलाह जी चाबी आहे। हाणे अॻिते हलूं था। अलाह ताला फ़रमाए थो त अलीफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैक, कि चए थो त इलैक माना अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए तो ते ही क़ुर मूं नाज़िल कयो आहे लितुख़रिजन नास मिनज़ ज़ुल्मात इलन नूर, त हिन क़ुर जे रस्ते तूं माण्हुनि खे गुमराही मां कढी नूर ॾे मोकिल। माना असल आहे नूर में वञण जे लाइ ही क़ुर। इन खां अलावा ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, पर असल आहे त चए थो मां क़ुर नबी साईं तोखे इन लाइ ॾिनो आहे त तूं हिन क़ुर जे ज़रिए माण्हुनि खे गुमराही मां कढी नूर में विझ, बि इज़्न रब्बिहिम, अलाह जी पर मर्ज़ीअ सां, इला सिरातिल अज़ीज़ुल हमीद, ऐं उन रब जे रस्ते ते जेको ग़ालिब तारीफ़ुनि वारो आहे। हाणे हे कुझु उर्दू में बि मां कंदुसि, लेकिन आया कि ही क़ुर जेको आहे सो असां ॾे त अरबुस्तान में लथो त अरबीअ में लथो आहे, लेकिन ॿियनि क़ौमुनि सां अलाह साईं छा कयो, छो त 1,24,000 नबी आया आहिनि। माना को दुनिया जो मुल्क, चाहे ग्रीस हुजे, चाहे लीबिया हुजे, चाहे यूके हुजे, चाहे चाइना हुजे, सभिनी क़ौमुनि वटि नबी आया आहिनि। लेकिन उते ज़ाहिर आहे त हिकिड़ो मिसाल तौरु नबी हिकिड़ो चाइना में वियो हूंदो, त क़ुर छा थो चए, चए थो वमा अरसलना मिन रसूलिन, हाणे उर्दूअ में तर्जुमो लॻाइण मां पढ़ंदा, और हमने जो भी रसूल भेजे इल्ला बिलिसान कौमी, तो उनकी कौम की ज़बान ही में पैगाम देकर भेजे। माना उन्हनि खे क़ुर जेको ॾिनोसीं या जेको बि मैसेज उनजी ॿोली ॻाल्हाईंदड़ ॾिनोसीं, ताकी लिलुबैयन लहुम, त उन्हनि जा अहकाम इलाही ख़ूब वाज़िह करदे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं असां सिंधी आहियूं ऐं असां जेकॾहिं अरबीअ खे चंबड़ी पवंदासीं त असांखे त माना जी ख़बर कान पवंदी, त वाज़िह कोन थींदो जेको आहे सो पैगाम। तो फ़युज़िलिल्लाहु मन यशा व यहदी मन यशा, पोइ अल्लाह गुमराह करता है जिसे चाहता है और जिसे चाहता है हिदायत देता है, वहुल अज़ीज़ुल हकीम, वो बहुत ग़ालिब हिकमत वाला है। त माना इम्पॉर्टेंट आहे त असां अल्लाह जे पैगाम खे पंहिंजी ॿोलीअ में ॿुधूं। हा, जेकॾहिं कंहिंखे अरबी अचे थी त नूर अला नूर, को मना कोन्हे की, पर जेकॾहिं तव्हांखे नथी अचे अरबी त तव्हां वठां अरबीअ में वेठा ख़तमा कढो, लेकिन तव्हांखे इहो त मालूम करणु खपे त मूंखे अलाह छा थो चए। त हीअ त क़ुर में रब थो चए त मां हर क़ौम में मुंहिंजे ॿोलीअ में क़ुर मोकिलियो आहे। लेकिन जॾहिं अंग्रेज़ हिंदुस्तान खे फ़तेह करण पिए आया त हुननि इहो चयो त हीअ मुस्लमान सां असां विड़ी न सघंदासीं, हिननि जी जेका हिस्ट्री ॾाढी ॾुखी आहे ऐं हीअ शहीद थियण खे पसंदि कंदा। त हुननि चयो त भला हे कीअं थी, हिननि खे इहा हिननि जी सोच किथां आई आहे, त ॿुधायूं सॼो क़ुर में। हे क़ुर खे पढ़नि था, क़ुर खे सम्झनि था, इन जे करे हिन में ताक़त अची थी वञे। चई पोइ जेकॾहिं एॾो हिकिड़ो क़ुरानी सिंगल सोर्स आहे हिननि जे बहादुरीअ जो, सिंगल सोर्स आहे हिननि जे शहादत जो ऐं तमन्ना जो, सिंगल सोर्स आहे जन्नत में वञण जो, त इन खे हटायूं था
कंहिं किताब खे ख़तमु करणु कोन्हे, प्रिंटूं बंदि था कयूं, हिननि खां फुरियूं था, मस्जिद मां क़ुर सभु ख़तमु कंदासीं, त कंहिं चयो साईं कोन्ह थी सघंदो। चई क्यों नहीं, वाई नॉट, वाई इट विल नॉट हैपन? चई बिकॉज़ दे मेमोराइज़ द क़ुर। ही असांजा नंढा नंढा ॿार क़ुर हिफ़्ज़ करे था वञनि। जेकॾहिं तव्हां प्रिंटिंग ख़तमु कंदो, क़ुर जूं कापियूं ख़तमु कंदो, त ॿिए ॾींहं ते क़ुर पननि ते लिखी वेंदा सॼो जो सॼो, त अंग्रेज़नि जो वात पटिजी वियो। ऐं ख़ासि तौर क़ुर जे हिफ़्ज़ त असां वटि थियनि था, लेकिन ईरान में जेके नंढा नंढा ॿार क़ुर हिफ़्ज़ कंदा, जो मुक़ाबिलो ई कोन्हे को, ज़बरदस्त तरीक़े सां हिफ़्ज़ था कनि। त पोइ चऊं त असीं छा कयूं? पोइ चऊं त ठीकु आहे, नाउ वी शुड रिमूव द क़ुर फ्रॉम देयर हैंड्स आर एलिएनेट मुस्लिम फ्रॉम द क़ुर। चऊं क़ुर हुनजे हथनि मां कढी न सघो, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि करे सघो था, एलिएनेट मुस्लिम्स फ्रॉम द, एलिएनेट माना अजनबी करे छॾियो। चई कीअं? चई अजनबी इहो कयो त अहिड़ा मुलवी धारियो, उनखे ॾाढियूं रखरायो, उहे माण्हुनि खे इहो चवनि त बाबा क़ुर जो तव्हां तर्जुमो न पढ़ो, बल्कि कोशिशि कयो त तर्जुमो थिए बि न। तव्हां क़ुर जो तर्जुमो न पढ़ंदव, पढ़ंदव त गुमराह थींदव। तंहिंजे करे तव्हांखे जेकॾहिं क़ुर सम्झणो आहे त आलिम वटि अचो। हाणे आलिम वटि मस्जिद में वेंदव, हिकिड़ी आयत पढ़ंदो ऐं उन ते वरी तक़रीर कलाक जी कंदो, माना त उहो 10 सालनि में माण्हू जवान थी था वञनि, तॾहिं बि वधि में वधि 2-3 पारा मस करे सघनि। न, इहो तरीक़ो कोन्हे। तव्हांखे तकिड़ो पढ़णो आहे ऐं हिन क़ुर पाक खे रमज़ान शरीफ़ में पूरो माना सां पढ़ी वञिणो आहे, तकिड़ो रोज़ानो अधु। ऐं 99.9% अलाह जी ॿोली अहिड़ी सवली आहे, तव्हांखे ख़बर पवंदी त अलाह छा थो चाहे। त इहो अंग्रेज़नि जी साज़िशी, इन खे तव्हां हटायो। वरी मां तव्हांखे ॿुधायां थो, हे मिफ़्ताह दार सादा जी जेका आहे सो मां वठां थो। चए थो त फलो अलिमन नास माफ़ी करातल क़ुर बि तदब्बुर। चए थो जेकॾहिं माण्हू क़ुर जी माना पढ़णु शुरू कनि त हुननि खे अहिड़ो मज़ो ईंदो, लश तगलू बिहा अन कुल मां सिवा, जो ॿिया सभु कम छॾे रुॻो इहो पिया पढ़ंदा, त अलाह वाह जी ॻाल्हियूं थो करे। फ़ाइदा किरात बि तफ़कुर, ऐं पोइ जॾहिं सम्झी पढ़ंदा, हता इज़ा मरब आयतनि बि मोहताज रफ़ी शफ़ा कलबई, त ॾिसंदो त हिन आयत सां मुंहिंजी दिलि खे सुकून थो मिले, त बार बार पढ़ंदो। तंहिंजे करे चए थो फ़क़रात आयतुनि बि तफ़कुर व तफ़ऊं, कंहिं बि आयत खे सम्झी पढ़णु ख़ैर मिन करातिल ख़तमतनि बग़ैर तफ़र, त इहो सवाबु उनजो हिकिड़ी आयत खे सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां बग़ैर सम्झण खां वधीक आहे। यानी हिकिड़ी आयत क़ुर जी, इन जो सवाबु सम्झी पढ़ंदो जो सवाबु सॼे हिकिड़े क़ुर जे सॼे ख़तमे। असां वटि माण्हू लॻा पिया आहिनि, हिकिड़ो ख़तमो, अड़े बाबा हिकिड़ी आयत रुॻो माना सां पढ़ंदे त हिकिड़े ख़तमे खां तोखे वधीक सवाबु थो ॾिए। मां कोन्ह थो चवां। हाणे अचूं था सूरे फ़ातिहा ते। हाणे सूरे फ़ातिहा जो इशू इहा त बिस्मिल्लाह रहमान रहीम, त इन खे नंबर ॾिनो अथऊं सूरत नंबर 1, ऐं हिन में टोटल 7 आयतूं आहिनि। पर जेकॾहिं वरी ॿियो था खोलियूं, हाणे अचो त इन ते ॾिसूं था पहिरीं। हाणे हिन में मां हिन जो थोरी सीक्रेट थो ॾिसां तव्हांखे सूरे फ़ातिहा, जेका तव्हां अॻु में कान ॿुधी हूंदी। सीक्रेट कहिड़ी आहे त हीअ जेको सूरे फ़ातिहा आहे साम्हूं आहे तव्हांजे, इन में मां नून गणिया आहिनि। मिसाल त आलमीन में नून आहे, रहमान में नून आहे, दीन में नून आहे, नाबुद में नून आहे, इहे टोटल 9 नून आहिनि हिन में। हाणे ज़हन में रखो, वरी अॻिते हलो। वरी मां इन में बे ॻणियूं त घणा दफ़ा बे आई आहे सूरे फ़ातिहा में। सो बे अचनि थियूं 1 2 3 4 दफ़ा, मूं लिखियो आहे बे 4 आयूं आहिनि। वरी मां हिन में ये थो ॻणियां, त मिसाल तौरु हिन में ये केतिरियूं आयूं आहिनि। रहीम में ये आई आहे, ठीकु आहे जी, आलमीन में ये आई आहे, टोटल 14 दफ़ा हिन में ये आई आहे। हाणे हिन सभिनी अखरनि खे मां ॻंढियां थो, 11 नून, 4 बे ऐं 14 या, त टोटल थियनि था 29। 29 जेके आहिनि से हिन सूरे फ़ातिहा में तव्हां ॻणींदव त कलमा बि 29 आहिनि। माना अलहम्द कलमो आहे हिकिड़ो, लिल्लाह हिकिड़ो, 4 बिस्मिल्लाह जा ॻणियो त टोटल 29 हिन में कलमा आहिनि। हिन जे माना त हीउ जेको क़ुर पाक आहे में तव्हांखे मूं ॾसियो त हिन में 9 दफ़ा नून आयो आहे, 4 दफ़ा बे ऐं 14 वीह, टोटल थी विया 29। इहे हर्फ़ थी विया, ऐं इन हर्फ़नि मां ठहे थो लफ़्ज़ नबी। नून बे ये मां छा थो ठहे? नबी। ऐं तंहिंजे करे इहे हर्फ़ टोटल सूरे फ़ातिहा में 29 दफ़ा आहिनि। ऐं 29 हू बिल वैल अदद कलमा सूरे फ़ातिहा, ऐं सूरे फ़ातिहा में टोटल लफ़्ज़ बि 29 आहिनि। वरी अचो अॻिते, वरी अचूं था वाव ते। सूरे फ़ातिहा में 4 दफ़ा वाव आयो आहे। वरी हा ते था अचूं, सूरे फ़ातिहा में 5 दफ़ा हा आयो आहे। ऐं वरी ये ते था अचूं जेके 14 दफ़ा। हाणे इहो अखर छा थो थिए? वह य वही। हे जेको क़ुर वही आहे, त इन जो टोटल घणो थो थिए? 23। ऐं 23 जो छा आहे?
23 साल क़ुरान लथो आहे। ॾिसंदा वञो न। जी, ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अर्ज़ु पियो कयो त सूरे फ़ातिहा जूं सीक्रेटूं था कढूं न। हाणे मां तव्हांखे वरी थो चवां त हिन सूरे फ़ातिहा में वाह जो हर्फ़ जेको आहे, लेटर जंहिंखे चइबो आहे, इहो 4 दफ़ा आयो आहे। उन खां पोइ हिन में हा जेका आहे उहा 5 दफ़ा आई आहे, ऐं ये 14 दफ़ा। व ह या वही, वही क़ुर आहे। हाणे इन जी छा हैसियत आहे, यानी इहो जेको वही आहे, इहे टोटल थियनि था 5 ऐं 4 9 ऐं 14 23। त वहीअ जे सां 23 जो कहिड़ो तालुक़ु आहे? छाकाणि त वही 23 सालनि में क़ुर नबी साईं ते लथो आहे। ॾिसो सुभान अल्लाह। ॾिसंदा वञो। उन खां पोइ वरी अचो सूरत मुरसलात। इहा क़ुर में सूरत जो सीरियल नंबर 77 आहे। त 77 जेकॾहिं तव्हां मुरसलात जा जेके लफ़्ज़ आहिनि, अलीफ लाम मीम रे सीन लाम अलिफ ते, इन खे जेकॾहिं सूरे फ़ातिहा में ॻणींदो त टोटल इहे लेटर 77 था थियनि। यानी मुरसलात लफ़्ज़ जा लफ़्ज़ सूरे फ़ातिहे में 77 दफ़ा आहिनि। पर 77 जो ॿियो बि हिकिड़ो आहे त 7 ऐं 7 जंहिंखे चइबो आहे सबा मसानी, माना 7 आयतूं जेके बार बार पढ़ियूं वञनि थियूं, तंहिंजे करे जो आहे। वरी अचो ॿियो ॻाल्हि, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन में कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? रसूल, अल्लाह, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन मां रिपीटेड लफ़्ज़ कढूं मोहम्मद रसूल मां, त हीअ थियनि था मीम हा दाल रे सीन वाव लाम अलिफ हे। हिन खे जेकॾहिं सूरे फ़ातिहा में ॻणींदव त 92 दफ़ा इहे लफ़्ज़ अचनि था सूरे फ़ातिहा में। हाणे 92 जो जेकॾहिं फैक्टर कंदव त थींदो 4 × 23, 4 × 23 92। हाणे हिन जो छा आहे? 23 त साल आहे वहीअ जो। 4 जेको आहे सो 4 दफ़ा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो क़ुर में आयो आहे। बसि 5 दफ़ो कोन्हे को। सॼे क़ुर में मुहम्मद जो नालो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 दफ़ा आयो आहे। त ॾिठव त हे छा सूरे फ़ातिहा छा जादू आहे, छा आहे? वरी अचो मिसाल तौरु अल क़ुर। इन में 5 लफ़्ज़ आहिनि, अलीफ लाम काफ़ रे, वरी अलिफ त ॿियो दफ़ो रिपीट न था, नून। हाणे इहे जेके हर्फ़ आहिनि सूरे फ़ातिहा में 68 दफ़ा था अचनि। घणा दफ़ा था अचनि? 68 दफ़ा। ॻणींदव भली, तव्हां कढी वठो अलीफ लाम काफ़ रे नून अल क़ुर मां, त सूरे फ़ातिहा में ॻणींदव त 68 दफ़ा इहे लेटर्स अचनि था। ऐं मज़ेदार ॻाल्हि त क़ुर जो लफ़्ज़ हिन सॼे क़ुर में 68 दफ़ा आयो आहे। सुभान अल्लाह। 68 दफ़ा ई क़ुर जो लफ़्ज़ हिन में आयो आहे। तंहिंजे करे अञा मां तव्हांखे वरी ॿिए दफ़े इन सूरे फ़ातिहा जा ॿिया राज़ ॿुधाईंदुसि। हाणे थोरो हलो अॻिते। हाणे अचूं था सूरे फ़ातिहा ते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे तव्हां ॾिसो त बिस्मिल्लाह रहमान जी पहिरीं आयत आहे। उन खां पोइ 6 ॿियूं टोटल 7 थी वियूं। लेकिन हीउ जेको अदो आहे जंहिं बि ठाहियो आहे, इहो बिस्मिल्लाह रहमान रहीम खे नंबर नथो ॾिए, बाक़ी हेठियुनि आयतुनि खे 7 थो करे। हाणे 7 तॾहिं कंदो जॾहिं हिनखे ॿिनि मिसाल तौरु सिरात लज़ीन अनअमत अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, हुन में जेको सो हिकिड़ी आयत आहे, हिन खे हिते ही 2 टुकर करे ऐं नंबर ॾिए थो। पोइ काॾे वञूं? तंहिंजे करे हिकिड़े ते चओ दादा मां नंबर ई कोन थो हणां, त आया की सूर बिस्मिल्लाह रहमान रहीम इहा आयत हिन जी आहे या न आहे। पर हाणे अचो त इन्हीअ खे ॾिसूं त बिस्मिल्लाह रहमान रहीम जेकॾहिं सूरे फ़ातिहा जी आयत आहे ऐं इनखे नंबर ॾियणु खपे, ऐं हर दफ़ा इनखे जॾहिं निमाज़ में पढ़ूं त बिस्मिल्लाह रहमान चवणु खपे न चवणु खपे। इनखे 2 तरीक़नि सां ॾिसूं। हिकिड़ो आहे साइंटिफिक तरीक़े सां, छाकाणि त अलाह ताला क़ुर में फ़रमायो आहे स नूरीहिम आयातना फिल आफ़ाक वफ़ी अनफुसिम। चए थो माना मुस्तक़बिल में असां हुनखे अहिड़ियूं साइंटिफिक निशानियूं ॾेखारींदासीं हिन काइनात में ऐं उन्हनि जे जान जे अंदरि, हता यतबय्यन लहुम अनहुल हक़, त हुनखे हक़ जी ख़बर पवंदी त ॻाल्हि कहिड़ी सची आहे या कूड़ी आहे। इहा साॻी ॻाल्हि अलामा इक़बाल जेको इबलीस जी मजलिस शूरा में जॾहिं नंढनि शैताननि पंहिंजी कारकर्दी ॾसी त शैतान चयो मूंखे हिकिड़ो ख़तरो आहे। कहिड़ो? चए थो असर हाज़र के तक़ाज़ाऊं से है लेकिन ये ख़ौफ़
हो न जाइ आशिकारा शरह पैगम्बर कई। चए थो जेका मॉडर्न साइंस हींअर दुनिया अचे थी, मां उन खां डिॼां थो त इहा साइंस जीअं तरक़ी कंदी, उन मां केतिरियूं शयूं जेके निकिरंदियूं त नबी साईं जी जेका शरीयत ज़ाहिर थी पवंदी, मां इन खां थो डिॼां। माना जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी, जीअं असांजे जिस्म में एनाटॉमी ऐं उन जी मेडिकल सिस्टम या आसमाननि में, त इहे क़ुर सां मुताबिक़ शयूं रखणु अचो हीअं। पहिरियों आहे त क़ुर में अचे थो अंज़लनल हदीद फ़ी बासुन शदीद। अंज़लना माना लोह ज़मीन में न ठहियो आहे, असां हिन खे आसमान मां मोकिलियो आहे, माना इंज़ाल कयो अथऊं मथां, लोह खे मथां मोकिलियो अथऊं, इन में वॾी ताक़त आहे। वरी इहो अंज़लना केतिरनि शइ में, मिसाल किताब माना क़ुर मथां लथो आहे, ज़िक्र मथां आयो आहे, रिज़न अज़ाब मथां थो अचे, मलाइका मथां थियनि, हदीद लोह मथां आयो आहे, सूरत माना क़ुर मथां थो अचे, मां आसमान मां पाणी अचे थो, हुकुम मथां था अचनि, मनो सलवा मथां आयो, नूर वरी क़ुर जो नालो आहे, तौरात क़ुर जो नालो आहे, अज़ाबुल मुहीन मथां थो अचे, समानी अज़वाज जेके आदम अलैहिस्सलाम सां गॾु जेके 4 जानवर ॾिना हुई उहे बि मथां आया आहिनि। आयातिन बईनात लिबासन, जेको पहिरियों लिबास आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा पाए आया ऐं मथां आयो आहे। त इहे जेके 54 शयूं मथां आयूं आहिनि। हाणे अचूं था त जेकॾहिं हदीद माना आयरन, असां पीरियडिक टेबल में ॾिसूं था त जेको आयरन आहे इन में आहिनि 26 जेको सो प्रोटॉन, इहो उनखे एटमिक नंबर चइबो आहे। प्रोटॉन न्यूक्लियस जे अंदरि पॉज़िटिव नंढिड़ो हिकिड़ो जुज़ो पियल आहे, उहो जेतिरा प्रोटॉन ओतिरा न्यूट्रॉन, त इनखे एटमिक नंबर, इहे जेके पीरियडिक टेबल इन प्रोटॉन जे तइदाद सां आहे। मिसाल तौरु हाइड्रोजन खे आई हिकिड़ो त नंबर 1 ते आहे, अच्छा कैल्शियम में 20 प्रोटॉन त उनखे 20 नंबर ते, त इहे जेका आइडेंटिफिकेशन आहे। हाणे जेतिरा प्रोटॉन घणे भाङे न्यूट्रॉन बि ओतिरा हूंदा आहिनि या हिकु ॿ वधीक बि हूंदो आहे, त हिन जो जेको स्टेबल आहे, हाणे ॾिसो न फेरक, इन में 26 प्रोटॉन आहिनि, लेकिन हिन जो जेको मास नंबर आहे उन में 26 प्रोटॉन ऐं 27 अथसि पंहिंजो, न हिन में जेको प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो तइदादु 57 आहे, ठीकु आहे जी। छाकाणि त हिन में न्यूट्रॉन जेका आहिनि से अञा वधीक आहिनि, 3 या 4, त हिन जेको 57 मास नंबर आहे, इहो मास नंबर तमामु स्टेबल आहे। आयरन 57 इज़ क्रिटिकल स्टेबल आइसोटोप फॉर साइंटिफिक कम्युनिटी, याने आयरन जो जेको मास नंबर आहे, माना प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो गॾियल तइदाद खे उहो 57 आहे। हाणे जेकॾहिं असीं क़ुर में वञूं त हे जेको सूरत आहे हदीद माना लो, इहा बि 57 नंबर ते सीरियल नंबर में आहे। माना ख़ुदा जी कुदरत ॾिसो। अच्छा ब्रेक था वठूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अर्ज़ पे कयूं त जेको आयरन आहे, जंहिंखे फेरस चइबो आहे अंग्रेज़ीअ में, इन्हीअ में 26 प्रोटॉन आहिनि, तंहिंजे करे ऐं हिन में न्यूट्रॉन 31 आहिनि। छा त जीअं एटम वॾो थींदो आहे त अलाह न्यूट्रॉन वधीक रखंदो आहे, छो त न्यूट्रॉन प्रोटॉन जे विच ते जीअं टहाइनि न पाण, छो त प्रोटॉन सभु पॉज़िटिव चार्ज आहिनि, त हिन में 31 न्यूट्रॉन, तंहिंजो जेको मास नंबर थिए थो माना वज़न, उहो 57 थो थिए। त 57 तव्हां ॾिसंदव त सूरतुल हदीद जो सीरियल नंबर बि क़ुर में 57 हुआ, ऐं कुदरत जी ॻाल्हि ॾिसो। पर जेकॾहिं असीं वञूं था सूरतुल हदीद में अंदरि, त इहो लफ़्ज़ हदीद जो कहिड़ी आयत में अचे थो, त अचे थो व अंज़लनल हदीद फ़ी बासुन शदीद, इहा आयत नंबर आहे 25। जॾहिं की प्रोटॉन जो नंबर आहे 26, त हीअ आयत थियणु खपे 26, 25 न 26 थियणु खपे, छो त जॾहिं मास नंबर मिले थो त एटमिक नंबर मिलणु खपे। इन जो मतिलबु आहे त हिननि जेको आहे सो तव्हां ॾिसंदव त हिननि सूरतुल हदीद खे बिस्मिल्लाह खे नंबर न ॾिनो आहे, काउंट कोन था कनि। जे बिस्मिल्लाह खे नंबर 1 काउंट कंदा त पोइ इहा आयत थी वेंदी 26, त माना साइंस ऐं क़ुर पाण में टच करे वेंदा। इन मां बि ख़बर पई साइंटिफिकली त बिस्मिल्लाह रहमान रहीम खे सूरत हर सूरत में ॻाइणु खपे। हाणे अचूं था त आया की इहा साइंस ॻाल्हि थी करे या उलमा बि चई आहिनि। ॿुधो, बेक में अबू हुरैरा इन रिवायत आहे त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे माना थो कयां, पाण नबी साईं फरमायो आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन में सभु 7 आयतूं आहिनि, अहदा हुन बिस्मिल्लाह, उन मां हिकिड़ी आयत बिस्मिल्लाह रहमान, माना बिस्मिल्लाह रहमान 7 आयत जो हिसो आहे, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम। यानी तर्जुमो आहे त रसूल ने फरमाया तो सूरत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन में 7 आयात हैं, जिसमें एक आयत बिस्मिल्लाह रहमान रहीम है, और वही सब
मसानी आहे। वरी उन खां पोइ हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला निमाज़ में बिस्मिल्लाह रहमान रहीम मिलाए पढ़ंदो हो, ज़ोर सां पढ़ंदो, चाहे कहिड़ी बि सूरत पढ़ंदो उन में बिस्मिल्लाह रहमान रहीम ॾाढियां चवंदो हो। ऐं चवंदो हो त ख़बर नाहे त इहो शैतान बिस्मिल्लाह छो फुरी आहे माण्हुनि खां। ॿुधो, चए थो त बिस्मिल्लाह जहरन पढ़ते थे और ये फरमाते थे कि एक ऐसी चीज़ है जिसको शैतान आम लोगों से छीन लिया है, याने इहा बिस्मिल्लाह जो न पढ़णु शैतान जी तरफ़ आहे जेको तव्हां नथा पढ़ो। त कहते बाक़ी ॿिया बि कंदा। वरी अचो हिन में, हीअ आहे अल इत्कान क़ुर जो, शैतान हैज़ ट्राई टू स्टील ग्रेटेस्ट वर्स ऑफ द क़ुर अवे फ्रॉम द पीपल, यानी शैतान वॾे में वॾी मोस्ट इम्पॉर्टेंट जेका सूरत आहे इन जी आयत आहे माण्हुनि खां फुरी आहे, एंड दैट इज़ बिस्मिल्लाह रहमान रहीम एंड इल्यून टू द फैक्ट दैट दे डू नॉट रिसाइड इट एट द स्टार्ट ऑफ सूरा। इहो ॾसे थो इशारो त जॾहिं पढ़ो था निमाज़ में का बि सूरत शुरू कयो था उन सां बिस्मिल्लाह कोन था कयो। वरी मालिकी मज़हब के इमाम अब्दुल बर्द जहरन के क़ाइल थे, माना वो आयत पढ़ सूरत या बिस्मिल्लाह पढ़ंदो, जिसको अपने रिसाले अंसा में तहकीक साबित करते हैं कि जब शाफ़ई इस मौक़ूफ़ के मशहूर मज़हब हैं, फ़िक़ा शाफ़ई के तमाम कुतुब इस विज़ा से भरे हुए हैं। हम्बली मज़हब जो मशहूर अबू कासिम अब्दुर्रहमान बिन मोहम्मद बिन इसा मतोई फण बिस्मिल्लाह में जहरन पढ़ंदा हुआ। तंहिंजे करे ही आलम इहो था चवनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां हिन खे हींअर अचो त बिस्मिल्लाह रहमान करे शुरूअ खां पढ़ूं। हाणे जेको अलाह ताला हीअ काइनात ठाही आहे, इन काइनात में असांजे लाइ ही कोर्स जो किताबु मोकिलियो अथसि। हाणे अलाह ताला जेको सो क़ुर ॾिनो आहे, जेको आहे अलाहज़ वर्ड कलामुल्लाह, माना हिन में अलाह असांखे ॾसींदो त अलाह असांखां छा थो चाहे। ॿियो आहे अलाहज़ वर्क्स ख़लक़ अल्लाह, जेके अलाह शयूं पैदा कनि उहे बि अलाह असांखे अलाह ॾे वठी वेंदियूं। हाणे कलामुल्लाह जेके आयत क़ुरानी आहिनि, ख़लक़ुल्लाह जेके आयत काइनाती आहिनि। हाणे अचो हिकिड़ो अथीस्ट आहे जेको अलाह खे मञे ई कोन थो, त हाणे उन खे त छॾूं था। उहो जेको आहे सो क़ुर खे कोन मञींदो, पर अलाह जे कमनि खे ॾिसी थी सघे थो अलाह ॾे तवजा करे। लेकिन जेको थीस्ट माना जेको ख़ुदा खे मञे थो, उन में यहूदी आहिनि, ईसाई आहिनि, मुस्लमान आहिनि, हिंदू आहिनि, ॿुध मज़हब वारा आहिनि ऐं ॿिया केतिरा मज़हब आहिनि। इहे सभई अलाह जे वर्ड्स यानी कलाम अलाह खे मञनि था। पोइ उन्हनि वटि पंहिंजो कलाम आहे। हिंदुनि वटि वेद आहिनि, यहूदियुनि वटि ज़बूर आहे, ईसाइनि वटि जेको बाइबल आहे वग़ैरह वग़ैरह। ऐं इहे जेके से इन क़ुर खे मञनि था। ऐं असां वरी मुस्लमान आहियूं। क़ुर जो मक़सदु छा आहे? क़ुर हकीम का मकसद सिर्फ़ ये है कि ऐसी सोसाइटी पैदा की जाए जो सिराए मुस्तकीम पर चलती हो, इसलिए वो हर शख्स से सूरह फातिहा का इकरार कराना चाहता है। उन खां पोइ कि यानी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पहले जो अंबिया गुजरे हैं वो सब के सब अपने ख़ास ख़ास कौम की तरफ भेजे गए, लेकिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के तमाम अक़वाम की तरफ। छो त क़ुर पाक जूं 114 ज़बान में तर्जुमो थियो आहे। तंहिंमें 5 क़ुर त 85 मुल्कनि लाइ खोड़नि। मिसाल तौरु जेको आहे सो इंग्लिश में 23 मुल्क आहिनि जेके अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था, ऐं साईं पंहिंजो फ्रेंच में जेके आहिनि से 29 मुल्क आहिनि जेके फ्रेंच ॻाल्हाइनि था, ऐं जर्मनीअ में 6 मुल्क आहिनि, ऐं उनखां पोइ जेको आहे सो इटलीअ में 4 मुल्क आहिनि जेके ॿोली ॻाल्हाइनि था, ऐं अरबीअ में 23 मुल्क। इहे 85 मुल्क त थी विया जंहिंमें 5 क़ुर आहिनि, हिकिड़ो अरबी वारो, 4 माना वारा। उन खां पोइ अञा 110 क़ुर आहिनि। टोटल मुल्क दुनिया में 150, यूएनओ में रजिस्टर्ड मुल्क 195 मां 85 विया, बाक़ी बचा 110 मुल्क। 114 ज़बान में तर्जुमो थियो आहे, 4 त तर्जुमा मथे विया, बाक़ी 110। माना अल्लाह ताला हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही क़ुर तर्जुमे सां दुनिया जे हर मुल्क में पहुचाए छॾियो आहे। हाणे चऊं था अल्हम्दुलिल्लाह, माना सभु तारीफ़ुनि जो मुस्तहिक़ सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। इन जो मतिलबु आहे त अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर हकीम जे ज़रिए जेको बैनुल अक़वामी निज़ाम कायम किया है वो हर लिहाज से काबिल तारीफ़ है, उसमें कोई नुक्स नहीं। रब्बुल आलमीन न सिर्फ अफराद की तरबियत करता है बल्कि इंसानी इज्तिमाद, ख़ानदान, कबाइल, शूब, अक़वाम, बैनुल अक़वामी इज्तिमा की तरबियत करता है। क़ुरान हकीम अल्लाह ताला को रब्बुल आलमीन की हैसियत से इसलिए भी पेश करता है कि वो नौ इंसानी को एक बैनुल अक़वामी आइन देना चाहता है, हिकिड़ो ही। ऐसा कानून कोई एक शख्स या कबीला कौम नहीं बना सकती। ऐसा कानून रब्बुल आलमीन ही बना सकता है जो फितरत इंसान का खालिक है। अगर असी कंपेयर कयूं हिंदुनि जे वेदनि ऐं क़ुर जे कुझु आयतुनि खे, त असां चऊं था क़ुर में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तर्जुमा तमाम तारीफ़ अल्लाह के जो तमाम जहानों का परवरदिगार है। लेकिन वेद में, रग वेद में आयत नंबर 181 में इस दुनिया को बनाने वाले की तारीफ़ है। तंहिंजे कर अर्रहमान रहीम इन जो मादो
मादो रहम आहे, माना जेको माउ जे पेट मां ॿारु निकिरे थो, जो माउ सां मोहबत करिजी। ऐं इन मां जो माँ बाप अपनी औलाद से करते हैं, इहो अर्रहमान रहीम, माना अलाह जी असां एतिरी मोहबत आहे। मालिक यौमुद्दीन, अल्लाह ताला बेशुमार मखलूक पैदा करे इंसाननि खे जो हाकिम कयो आहे, वो उनसे काम लेता है, फ़ायदे उठाता है। क्या अहकमल हाकिमीन अपने नायब से उसकी जिम्मेदारियों का हिसाब न लेगा? तो यानी करे जो लोग उसका इनकार करते हैं गोया इंसान नहीं बनना चाहते। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, माना सिर्फ़ तुझी इबादत कयूं था ऐं तोखां बि घुरूं था। गोया हम ऐलान करते हैं कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त के सिवा हम किसी के ग़ुलाम नहीं, हम उसी की ग़ुलामी करते हैं अपने सारे दिल के साथ, अपने सारे अक्ल की मैरफत के साथ, अपने अज़ा जवारे की पूरी ताबदारी के साथ। अब कोई गैर अल्लाह हमसे इस किसी की पैरवी इताअत फरमाई न रखे, न असांखे को पीर पंहिंजो मुलाज़िम सम्झे, न असांखे को शेख असांखे पंहिंजी फरमान बरदाई रखे। इयाक नअबुदु, हम तेरी बंदगी करते हैं, हम तेरी हुकूमत तस्लीम करते हैं और तेरे किताब दस्तूर कुरान हकूम के किसी हुक्म से सरताबी नहीं करेंगे। एहदिन सिरातल मुस्तकीम, एहद हिदायत से, जिसकी माना है रहनुमाई करना, यानी जहाँ पहुँचना है उसकी मंजिल की राह बताना, चलाना। तो इसीलिए कुरान हकीम चए थो एहदिन सिरातल मुस्तकीम, हमें सीधे रास्ते की रहनुमाई फरमा। ऐं ऋग्वेद 16:40 में हिंदुनि जो जेको वेद आहिनि उहो चए थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लगा। तॾहिं त मां चवां थो त हिंदुनि जा ऋग्वेद 50-60% साॻियूं क़ुरान वारियूं आयतूं अथनि। उन खां पोइ सिरातल मुस्तकीम ॿिनि तरीक़नि सां सम्झिबो। अकुल व नज़र जी रोशनीअ में सिरात मुस्तकीम सां मुराद आहे फितरत इंसान जे हलणु, ऐं ॿियो आहे तारीख़ तजुर्बे जी रोशनीअ में। हाणे जेकॾहिं असां सिरातल मुस्तकीम तारीख़ जी रोशनी में ॾिसूं त अचे थो सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन लोगों को रास्ता जिस पर तूने इनाम किया। पोई आयत में सिरात मुस्तकीम जो तलब नज़रे की शिकिल थी, इस आयत में तारीख़ और तजुर्बे की रोशनी में मुयन कर दी गई है। इससे मालूम हुआ कि सिरात मुस्तकीम का तयन और सोसाइटी की तलब इंसानी फितरत का तकाजा है। गैरुल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, यानी हमारे ज़माने में जो उलमा कुरानी सियासत को छोड़कर सियासत में किसी कौम की तकलीद करते हैं वो मग़ज़ूब अलैहिम की ज़द में आते हैं। जो इंसान अच्छा और वो जालीन है, उन खां पोइ ऐसे लोग जो कहते हैं इस ज़माने में कोई शख्स कुरान हकीम नहीं समझ सकता तो वो जालीन है। कंहिं चयो आहे, मौलाना उबैदुल्लाह सिंह चए थो त कुरान अल्लाह ताला तर्जुमो एॾो सवलो कयो आहे जो हिकिड़ो ॿकरार जंहिं किथे न प्राइमरी पढ़ियो आहे, जेकॾहिं उनखे विच में को मां क़ुरान खोले चवां थो त अलाह त उनखे अची ख़बर पइजी वेंदी अलाह मिसाल तौरु छा थो चवे। मिसाल तौरु अवलम यरो अन अल्लाह अल्लज़ी ख़लक़ समावात वलद वलम यय्य बिख़ल्क़िहुन्न बिक़ादिरिन अला युहयिल मौता भला इन्नहु अला कुल्लि शैइन। आधा ॿकरार हे क़ुरान में विचां खोलियो अथमि, अलाह थो चए तव्हां ॾिसो नथा त अलाह ज़मीन आसमान पैदा कयो? चवंदा हा साईं हा। ऐं वलम यय्य बिख़ल्क़िन, ऐं अलाह थको त कोन्हो करण में? न साईं। बिक़ादिरिन अला ऐं युहिल मौता, त पोइ छा अलाह वरी मुअनि खे जीअरो नथो करे सघे? भला इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह हर शइ क़दीर। ॿकरार खे बि ख़बर पइजी त अलाह छा, इहा आहे क़ुरान जी साइंस। त इन जी ॿोली एॾी सवली आहे, लफ़्ज़ी माना, तफ़सीर न, तफ़सीर त माण्हुनि खे अलाए किथे था वञी पहुचाइनि। लफ़्ज़ी माना आहे जेकॾहिं केरु माण्हू चवे त मूंखे न सम्झ में आयो त पोइ या त चरियो आहे या इहो माण्हू ज़लालत में आहे। तंहिंजे करे क़ुरान हकीम सां वफ़ादारी कहिड़ी आहे? ईमान अचणु, तलावत करणु, समझ कर पढ़णु, अमल करणु ऐं ॿियनि ताईं पहुचाइणु। आमीन जॾहिं चऊं था त इन जी माना आहे ख़ुदाया हिन ज़मीन ते जेकॾहिं का सोसाइटी सालिह मौजूदु आहे त असांखे हुन सां मिलाए, अगरि न त असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त असीं सोसाइटी पाण पैदा कयूं। इन में शक न आहे त ॻाल्हि ॾाढी मुश्किल आहे, लेकिन हीअ बि ज़ाहिर आहे त इसके इरादे खां सवाइ इहा सिरात मुस्तक़ीम जी तालीम नथी थी सघे। उन खां पोइ मां तव्हांखे, छाकाणि त तव्हां हाणे आया हो, मां तव्हांखे ॾसां त हिन जो मां इंट्रोडक्शन कीअं कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल फ़ातिहा, सूरतुल फ़ातिहा हीअ ऐज़म सूरा, सॼे क़ुरान जी हीअ वधि में वधि अज़ीम सूरत आहे। फ़ज़ल आहे इना सबा मस, इन जो फज़ीलत इहा आहे त हीअ 7 दफ़ा आहे ऐं रिपीट थिए थी। वरी क़ुरान अज़ीम, हिन जो नालो सूर फ़ातिहा माना अलहम शरीफ़ अज़ीम क़ुरान आहे। वह रुकुन असासी बि सलाद, हर निमाज़ जो ही बेसिक रुकुन आहे। वह शफ़ा ले अबदान अरवा, सूर फ़ातिहा इंसान जे बदन जी ऐं रूह जी शफ़ा आहे। तत ज़मन असूल तौहीद वल आदा, ऐं हिन मां ई असूल निकिरे थो अलाह तौहीद, हिकिड़े अलाह खे पुकारियो, इयाक नअबुदु व इयाक नस्तईन। ऐं वतार बि अनहा रुकिया तामा, हीअ हिकिड़ी सम्झो त मुकमल जेको दुआ आहे, बिफ्ता गना वल फलाह, ऐं हिकिड़ी चाबी आहे तव्हांखे रिज़्क़ वधाइण जी ऐं तव्हांखे फलाह करण जी। त हे आहे सूर फ़ातिहा। अॼु 27 रजब जे हैसियत सां मां तव्हांखे सूर फ़ातिहा ॾसी आहे।
त हिन में साइंस आहे, हिन में राज़ आहिनि जेके मां तव्हांखे शुरूअ में ॾसिया। हीउ प्रोग्राम वरी इनशाला सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो ऐं तव्हां इनखे वरी ॿुधो। ऐं मां इनशाला कोशिशि कयां त हिन सूर फ़ातिहा जा ॿिया जेकॾहिं सीक्रेट आहिनि त ॿिए दफ़े मां तव्हांखे इहा इनशाला पहुचाईंदुसि। बहरहाल अल्लाह ताला असांखे तव्हांखे हीअ जेका मूं अॼु दर्स कयो आहे सम्झण जी ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इहो तव्हां कापी करे या रिकॉर्ड करे ॿियनि ताईं पहुचायो। इन खां अलावा हीउ साॻियो दर्स इनशाला सुभाणे परीहं ताईं हिन जी जेका मेहरान टीवीअ जी वेबसाइट आहे इन ते सॼो अची वेंदो, त इतां खणी तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो प्लीज़। जेकॾहिं इहो कमु कंदव त अलाह तव्हांखे अजुरु ॾींदो ऐं ॿिए खे जेकॾहिं का हिदायत मिली वेंदी त इन तव्हांखे हिदायत जो ज़रियो थी पवंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो।